जी नाज़रीन, करमपुर मावा से अहम ख़बर जगह शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां ठुल बी सेक्शन थाने जी हद ॻोठ मारक बिजाणी में सवा महीनो अॻु नामालूम हथियारबंद नथा अगवा थी वियल मुगी नौजवान अब्दुल हफीज़ बिजराणी बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। जॾहिं त ठुल बी सेक्शन पुलिस एडवारनि सां मुबैना मुक़ाबले बाद नौजवान के बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। जी नाज़रीन, करमपुर मावा से ताज़ा ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां ठुल बी सेक्शन थाने जी हद ॻोठ मारक बिजाणी में अटकल सवा महीनो अॻु नामालूम हथियारबंद नथा अगवा थी वियल मुगी नौजवान अब्दुल हफीज़ बिजराणी बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। घर में ख़ुशी वारो माहौल आहे, जॾहिं त इलाइक़े में सुराही आहे। जी नाज़रीन, करमपुर मावा से मुगी जी बाज़ियाबी के हवाले से ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां ठुल बी सेक्शन थाने जी हद ॻोठ मारक बिजाणी में सवा महीनो अॻु नामालूम हथियारबंद नथा अगवा थियल मुगी नौजवान अब्दुल हफीज़ बिजराणी बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। मुगी के बाज़ियाबी जूं मुबारकूं ॾियण इलाइक़े वासी संदसि घर पहुतल आहिनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। अच्छा, घर पहुचण सर ते माइटनि सां मिली करे जीअं तमामु ख़ुशी थिए पई। हफीज़ बिजराणी राति ख़ैर सां वापसि आयो। इन हवाले सां जंहिं बि असां सां ताउन कयो, जंहिं बि एहतियातनि में सहकार कयो, असांजी आवाज़ बुलंद कयो, उन तमामु दोस्तनि बिरादरी वारनि ऐं सिंध पुलिस जा बि असां शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं बाज़ियाबी में तमामु अहम किरदारु अदा कयो। इन हवाले सां असां मीडिया जा बि शुक्रगुज़ार, चुलियाणी जावेद उस्मान बिजराणी ऐं असांजो ठुल मां दोस्त आरिफ करीम मुग़ल, उन सभिनी असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हिन कम में असांजो आवाज़ बुलंद कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां हिन मौक़े ते सभ खां पहिरियां पंहिंजे रब साईं जो शुक्र अदा कयूं था जो अल्लाह ताला असांजे बिरादर खे सही सलामत ख़ैर सां घर पहुचायो। उन खां पोइ बिरादरी ऐं सॼी संगत जेके जन दोस्तनि इन कोशिश में किरदार ऐं रोल अदा कयो, सोशल मीडिया के ज़रिए, एहतजाज के ज़रिए, धरननि के ज़रिए उनजो शुक्रिया अदा था कयूं। ऐं ख़ासि तरह सिंध पुलिस जे इन रोल ते असांखे फ़ख्रु आहे। असां उनखे जस ऐं शाबाश था ॾियूं। लोन मुड़सी करे ऑपरेशन के ज़रिए असांजे नौजवान खे बाज़ियाब कयो आहे। ख़ासि DIG लाड़काणी साहब जे ज़रूरतमंदाना इक़दाम खे असां ख़राज तहसील पेश कयूं था। ऐं जेकॾहिं पुलिस इन अंदाज़ सां कोशिश ऐं जदोजहद कई तो यकीनन असांजे इलाइक़े में लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल बहितर थी वई। वगरना तव्हां ॾिसो पिया त हिते न ॾींहं जो माण्हू महफ़ूज़ आहे, न राति जो महफ़ूज़ आहे। असां सिंध पुलिस जे इन भरपूर किरदार ऐं रोल खे शाबाश था ॾियूं ऐं सलाम पेश था कयूं। उमेद कयूं था त इंशाअल्लाह असांजे इलाइक़े मां हिन अमन क़ाइमु कंदा, लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल खे बहितर बनाईंदा ऐं हीअ जेका सूरत हाल बणिजी वई, इन सूरत हाल खे तब्दील करे असांजे इलाइक़े खे पुरअमन ऐं पीसफुल बणाईंदा।